वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशराफिल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि वज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। क़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्तदारे चारे यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे आका नबी का नूर है। आगे क्या अगही निसोरोई नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सच्चन कौन है सूर अल्लाह अल्लाह मौला के ओ ममूर अंग अज़ल में उन्होंने जो बलगल उला बिकमालिही कशफद दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि वालिही। दुरूद पाक मलिया करते हैं। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व मौलाना
मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम सदर महफिल उस्तादुल उलमा वल हुफ़ाज़ अल्लामा साईं मुफ्ती मुख्तार अहमद ताहिरी साहब, मेज़बान महफिल मुझे आका मदीने वाले मीर जा सोना सना ख़ान मोहतरम फ़कीर मोहम्मद शक्ल ताहिरी, दीगर जमायत सगोरी उलमा हुफ़ाज़, नंढड़ा वॾड़ा पोढ़ा पक्का सभिनी खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अव्हां वटि अॼु मुंहिंजी ॿी हाज़िरी आहे। महबूब जी महफ़िल खे सिक वारा सजाईंदा, ईंदा बि उहे जन खे हिते पाण घुराईंदा। ख़िताब करण ख़तीब जो कमु आहे, बयान करण आलिम जो कमु आहे, वाइज़ नसीहत अल्लाह वारनि जो कमु आहे। असीं त उन्हनि जे ग़ुलामनि जा बि ग़ुलाम आहियूं। जेको असांखे असांजे पीर सबक सेखारियो आहे, उहो सबक ॿुधाइण ऐं उनखे सबक खे पक्को करण जे लाइ अहिड़ियुनि महफ़िलुनि में उस्तादुल उलमा साईं मुख्तार अहमद जहिड़नि आलिमनि जे आलो कुझु ॿुधाइण जो मौक़ो मिलंदो आहे। अॼु बि अव्हांजे साम्हूं हिन महफ़िल में हाज़िरी नसीब थी आहे। मूं पहिरीं अर्ज़ कयो त न अदे छुटल जी दावत ते आयो आहियां, न साईं मुख्तार अहमद घुरायो आहे। ही इज़्न, ही हुकुम, ही तौफ़ीक़ मुंहिंजे पाक रब जी तरफ़ खां थींदी आहे ऐं बंदे जे ज़िंदगीअ जो मुआमलो अल्लाह ताला जे कुदरती हथनि में ही आहे। पोइ अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे उन बंदे खे हीअं लाड़े या हीअं लाड़े। अल्हम्दुलिल्लाह हिन मुहल्ले, हिन पाड़े, हिन इलाइक़े में ॿिया बि खोड़ सारा कलमे गो मुसलमान रहंदड़ हूंदा। अव्हां खे अल्लाह ताला चाहियो आहे जो हेड़ी थदड़ी हीर में वेही करे अव्हां अल्लाह जो ज़िक्र ॿुधो पिया। इन सां गॾोगॾु अव्हां अल्लाह जो ज़िक्र करे चुका आहियो, छो त असां अव्हां क़ादरी, चिश्ती, सुहरवर्दी, नक्शबंदी, शाज़ली, ओवैसी जहीं बि तसलसल जे अंदर आहियूं, असां सभिनी जा रूहानी उस्ताद जन अलग अलग सबक सेखारिया, उन्हनि सभिनी सबकनि खे हर लिहाज़ खां हासिल करण वारो, हर लिहाज़ खां उहे मंज़िलूं माणण वारो, जहीं जे शान जी अॼु असां अव्हां महफ़िल सजाए वेठा आहियूं, उहो पीरनि जो पीर मुहीउद्दीन मीर रोशन ज़मीर दिलबर दस्तगीर। दोस्तों, लगातार तबलीगी सफ़र जे करे, छो त हिकु सर्दी, ॿियो वरी गुज़िरियल सॼो हफ़्तो लस मेले में मुझे आका जे ग़ुलामनि सहाबा जे मज़ारात जे हाज़िरीअ जे सिलसिले में वञण थियो। सहाबा सां गॾु ताबईन जे मज़ारात ते वञण थियो। खां मोटी सिर्फ़ हिकिड़ी रात घर में फजी सुबुह जो निमाज़ जुमो पढ़ाए वरी सरज़मीन सिंध जे उत्तर वारो पासो वरतोसीं। शिकारपुर जे
सखर जे मेन रोड ते टोर में रात जो 11 शरीफ महबूब जे मीलाद जी लोक अदब सिंध पंजाब कन्वेंशन जी महफिल। उन खां पोइ हज़रत पीर साईं अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह जी दरबार ते कई बुखारी बुजुर्गाने दीन जे रात जो जलसा ॾींहं जो ड्यूटी दुआ कयो त अल्लाह ताला ताकत सिहत तौफीक अता करे त जेका बि ज़िंदगी आहे उहा यार जी ॿोली ॿोलींदा रहूं। सुभान अल्लाह। जेको नमक मुस्तफ़ा करीम जे सदके असां खाधो आहे उहो मल्हाईंदा रहूं। दोस्तान गिरामी, मौजू तमाम तवील आहे। खास करे अॼु असां अवां इन मुआमले इन मौजू खां वाक़िफ़ आहियूं त जंहिं महफ़िल में मौजूद आहियूं उहा महफ़िल मुहियुद्दीन मीर पीरनि जे पीर रोशन ज़मीर जी आहे। कई दुनिया जा पीर आया ईंदा थींदा रहंदा। उन्हनि पीरनि जो तसलसल पंहिंजो आहे, पर ही तसलसल पीरन जे पीर मुहियुद्दीन मीर दिल पर दस्तगीर जो आहे। उन महबूब सुबहानी जे शान ऐं कमाल खे अव्हां कई भेरा उलमा खां ॿुधी चुका आहियो। मुंहिंजी बि अॼु हाज़िरी आहे जीअं अर्ज़ करे वियुसि त उलमा जे साम्हूं उन गौस जी शख़्सियत जे हवाले सां सबक़ ॿुधाइणो आहे। अव्हां जे साम्हूं उन सुहिणे गौस जी अॼु असां ऐं अव्हां यारहीं शरीफ़ कई। यारहीं शरीफ़ छो था चऊं, छो था सॼूं? जेको कुझु उलमा तहक़ीक़ कंदे असांजी रहनुमाई कई आहे ऐं जो कुझु मूं पढ़ियो आहे, छो त आम उलमा जी महफ़िलुनि में असीं नातुख़्वान माण्हू लातदाद महफ़िलुनि में हाज़िरी थींदी रहंदी आहे। पर पोइ उस्ताद चवंदा आहिनि त बाबा कुझु सबक़ पंहिंजो बि पढ़ो। फ़कीर छुटल जहिड़ा नातुख़्वान, फ़कीर सुगड़, फ़कीर अज़ीज़ुल्लाह मस्तोई जहिड़ा सुगड़ चवंदा आहिनि त अपनी घोट ते नशा थी वई। उन तसलसल जे अंदर मुंहिंजी हिकिड़ी आदत हूंदी आहे जेको उस्तादनि जो ॾिनल सबक़ आहे त जेतिरे क़दर मां उन ॻाल्हि जी तस्दीक तहक़ीक़ पढ़ी करे न कंदो आहियां तेसी ताईं हरू भरू कंहिं दोस्त जी फरमाइश तो न थिए जे न त पंहिंजे तरफ़ खां हरू भरू ॿुधी ॻाल्हि या ग़ैर मुस्तनद ॻाल्हि न आहियां कंदो। हूअं बि असांजे हिन दौर जे मुजद्दिद असांजे महबूब मुर्शिद महबूब सजन साईं दामत बरकातुहुल आलिया हिननि जो हुकुम आहे त जेकॾहिं कंहिं आलिम खां, कंहिं मुफ्तीअ खां, कंहिं मौलवीअ खां को पुछियो वञे, सवाल उन जे ज़हन में न आहे त हू पाण खे ईअं न सम्झे त मुफ्ती आहियां हिन खे मुतमइन न कंदुसि त मुंहिंजे इल्म ते को असर पवंदो। आलिम आहियां, सुबुह जो चवंदो राति साईं खां सुवाल पुछियुमि न आयो, न तव्हां सिधी ॻाल्हि कयोसीं, मूंखे नथो अचे। इहो जवाब बि इल्मी जवाब। इन जे बदिरां जो अव्हां उनखे मुतमइन करण जे लाइ हरू भरू हवाल कंदा वतो। हिक कूड़ खे लिकाइण जे लाइ 100 कूड़ नयूं ॻाल्हियूं मन घड़त करण खां बेहतर आहे त सही मां जेसी ताईं मुताले कयां, ॾिसां, पक कयां, पोइ तव्हांखे ॿुधाईं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन सोने गौसे आज़म जी यारहीं शरीफ मल्हायूं था। कहिड़ो गौसे आज़म जहीं जे लाइ हर दुनिया जो आशिक मस्तानो ऐं दीवानो आहे। दुनिया ए कायनात जे अंदर अल्लाह पंहिंजो महबूब मदीने वारे मीर खे कयो आहे त मदीने वारे मीर वरी पंहिंजो महबूब पीरन जे पीर दिल पर दस्तगीर खे कयो।
जहिड़ी तरह नबुवत जो फैज़ नबीयन जे अंदर मुझे आका रहमत वारे हबीब जी ज़ात रसूलन मुरसलन नबीयन जे अंदर उत्तम आला है, अहड़ी तरह वलियन जे अंदर गौसे आज़म जी हस्ती बरतरई बाला है। वो फैज़ जेको मदीने वारे मीर विरहायो विलायत जो वंड, उन विलायत जे वंड वंडण में मौला अली शेरे जली हक जे वली खे वो पावर मुस्तफा करीम अता फरमायो। ऐं दुनिया जे अंदर जेको भी विलायत जो वंड वंडबो वो वंड उहा सनद ॾियण वारो हैदरे करार हूंदो आहे ऐं उन ते मोहर लगाइण वारो अब्दुल कादिर जीलानी। दोस्तों, हजरत गौसे आज़म हजरत गौसे आज़म जा अखर 11 थियन था। कामिल वलीउल्लाह जा अखर 11 थियन था। ऐं अल्लाह ताला जेको पाक कलाम मुक़द्दस में औलिया अल्लाह जे मुतालिक कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। जेकरे अखर गणींदासी तने भी 11 थींदा। मुझे पीरन जे पीर मुहियुद्दीन मीर दिलबर दस्तगीर जी दरबार में इंदासी। सुनो दस्तगीर दुनिया जे अजकल जे आम रस्मी पीरन वांगुर नन्नई पटई पीर न हो, पर महबूबे सुभानी असां जा मुर्शिद सजन साईं फरमाईंदा आहिनि, ए आलिम ओ हाफिज़ अवां इल्म पढ़ी करे मस्जिद जे उन मदरसे या पघार जे आसरे न लॻो, पर वञी करे तिजारत कयो, कारोबार कयो, जीअं अवां जी नज़र जमायत जे खीसन न हुजे। मुहियुद्दीन मीर दिलबर दस्तगीर पीरन जा पीर कपड़े जो वापार कंदा। सुभान अल्लाह। ॾिसो त असांखे सॼण पीर जेको तिजारत जो सिलसिलो सेखारियो आहे न, उहो सौ सिधो पीरन जे पीर दिलबर दस्तगीर वारो सेखारियो आहे। सुभान अल्लाह। हजरत महबूबे सुभानी कुतुबे रब्बानी सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी कपड़े जो व्यापार कंदा हुआ। कपड़े जे व्यापार मां जेको भी मुनाफो थींदो हो, उन नफे वारा ढोकड़, नफे वारा दिरहम ओ दीनार हमेशा गरीबां मिस्कीनन में विरहाईंदा हुआ। ऐं उहो विरासत वारो वंड 11 वारे ॾींहुं हूंदो हो। सुभान अल्लाह। हजरत महबूबे सुभानी कुतुबे रब्बानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जो मामूल हूंदो हो त पाण मुझे आका मदीने वारे मीर जो मिलाद कंदा हा। सुभान अल्लाह। 11 तारीख ते मुस्तफा करीम जो मिलाद कंदा हा। गुलाम ने अर्ज कयो, साईं भला 11 छो? 12 तारीख ते आका जी मिलाद था। पाण फरमाईंदा हा त 12 तारीख हर को मिलाद करे थो। मां अब्दुल कादिर जीलानी हिकड़ो ॾींहुं पहिरियां मिलाद इन जे लाइ कंदो आहियां त मुंहिंजे महबूब जी दरबार में मुंहिंजी दावत पहिरियां। तॾहिं त आशिक़े रसूल शाइर कल मुझे हाज़री नसीब थी। हजरत हाजी गुलाम नबी महेसर जा ये मिठड़ा बोल हर महफिल में जिते भी सुन्नी त सुन्निया, पर झर में जंग में सिंध सां गॾु अमेरिका जे अंदर मुख़्तलिफ़ ॿियनि मुल्कनि में जिते सिंध जा ॻोठ क़ाइम आहिनि, उते उन्हनि ॻोठनि में भी इहा ॿोलड़ी मशहूर आहे। यारी बारी जन तुंहिंजी कई आहे, रिज़्क़ में बरकत तनखे पई आहे, पर वो पंचूड़ा हेल डहूड़ा आईंदे थींदा छो न अमीर, तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तो आ।
दुनिया जा रबर दमुदस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ प्या वठंदा पीर फ़कीर तालिब इल्म जो मुर्शिद तो सुभान अल्लाह वो पीरन जो पीर कामिल वलीउल्लाह जा अखर यार हज़रत गौसे आज़म जा अखर यार वलाम यहज़नून जा अखर यार खैरात करण वारो दिहाड़ो यार विसाल वारो दिहाड़ो यार मिलाद वारो दिहाड़ो उलमा का बुधंदा था चो तो वो गौसे आज़म पीरन जो पीर दिलबर दस्तगीर मुगीउद्दीन मीर दुनिया जो आमद नई पटई पीर न इन्हे न जे करें इल्म जो बगर इल्म जी मीरास जो मरकज मौला अली शेर खुदा हजरत अम्मा खातून जन्नता तो उन बहरन मजा उन आला समुंद्र मजा दे के दरिया निकता हिकड़ो हजरत इमाम हसनुल मुज्तबा वारो वो हजरत दरियाओं जो तसलसल हली करे अगते हिकड़े ही दरिया में तब्दील थियो जो नालो अब्दुल कादिर जीलानी दोस्ताने गिरामी यारियां वारो पीर इन जे करे भी सजो वेंदो आ बुधो हजरत महबूब सुभानी जो बाबो नालो हजरत मूसा नालो अबू सालेह पुनियता जंगी दोस्त लकबा इने कमाल वारो शान माने मर्तबे वारो मुझे महबूब सुभानी जो बाबो जो उन दौर जा कई बुजुर्ग अबू सालेह जंगी दोस्त जे करामात के ॾिसंदा सुभान अल्लाह जेकॾहिं सिर्फ महबूब सुभानी जे बाबे जी करामात के ॾिसंदासीं एक इलाइके में ओचते अची धाड़े लपिया चोर पिया सॾ कयो कहीं आशिक अल मदद या अबा सालिब ए वो साले असांजी मदद कर ये खबर पई ओचतो मैदान में ॾिठूं त घोड़े सवार थाणे रज़न बीठागा उन्हनि जे विच में मुझे महबूब सुभानी जो बाबो हजरत मूसा अबू सालेह आयो ऐं सुबुह कुद्दूस ओ अब्बुना रब्बुल मलाइकत वरूह जी तस्बीह पढ़ंदे फरमाए रहियो आहे चोरो ए रज़नो ए धाड़े लो हटी वञो हटी वञो ही मुंहिंजा मुरीद आहिनि मुझी मोहब्बत रखण वारा आहिनि आशिक़े सादिक़ तो चवे हजरत मूसा अबू सालेह जो चवण ऐं घोड़नि ते को हेॾे वियो को हेॾे वियो को हेॾे वियो त ही शींहं किथां आयो सुभान अल्लाह महबूब सुभानी जो बाबो कमाल वारो त यकीनन उन जे घराणे में उन जी भेण जहीं जो नालो हो हजरत आयशा उम्मे मोहम्मद सनीदा हा उहा बीबी साहबा एडे कमाल वारे हे जो बगदाद शहर जे अंदर दुकार पियो उन दुकार वारी सूरत हाल में सभई गॾिजी आया अम्मा दुआ घुरो अल्लाह ताला डुकर के खत्म करे रहमत जो मींह वसे हजरत बीबी साहबा पंहिंजे घर में बुहारो खयो बुहारो ॾेई अंगण साफ़ करे अर्ज़ के मुंहिंजा मौला घर के बुहारण मुंहिंजो कमु आहे मूं बुहारी ॾिनी आहे जेको मुंहिंजो वस हो हाणे मुंहिंजी दिलि थी चाहे त हिन ते छटकार तूं पंहिंजे कर्म जे ककरनि सां करे बीबी साहबा जो चवण मींह जो वसण जेके साइल दरवाजे ते आया हासे मींह में पुसंदा घर मुझे महबूब सुभानी जो उहो बाबो हजरत मूसा अबू सालेह जंगी दोस्त ऐं मुझे महबूब सुभानी जो नानो हजरत अब्दुल्लाह सोमई भी कमाल वारो ई हिकड़ो तसलसल महबूब सुभानी जी अमड़ जो विलादत जे हवाले सां उलमा खां ॿुधी चुका आहियो मां सिर्फ पंहिंजे मौजूद ते इंशाअल्लाह ईंदुसि
हजरत अब्दुल कादिर जीलानी उन जो बाबो हजरत अबू सालेह मूसा जंगी दोस्त उन जो बाबो हजरत सैयदना अब्दुल्लाह अल जबली उन जो बाबो हजरत सैयदना यहया जाहिद उन जो बाबो हजरत सैयदना शमसुद्दीन ज़करिया उन जो बाबो हजरत सैयदना अबू बकर दाऊद उन जो बाबो हजरत सैयदना मूसा सानी उन जो बाबो सैयदना अब्दुल्लाह सालेह उन जो बाबो सैयदना मूसा अल जून उन जो बाबो सैयद अब्दुल्लाह महज उन जो बाबो हजरत सैयदना इमाम हसन मुसन्ना उन जो बाबो सैयदना इमाम हसन उल मुजतबा उन जो बाबो अली उल मुर्तजा हजरत इमाम हसन जो औलाद बिटाई घोट फरमायो मीरा शौक मदद थी दां सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो हसनी तो हादी सुभान अल्लाह अब बिटाई कूड़ हणदो छा सोनो सैयदा मुस्लिम त मुस्लिम आ गैर मुस्लिम वाणिया बि चवन था त बिटाई जहिड़ो शाइर सिंध में वरी न ईंदो बिटाई जहिड़ो पारखू वरी न ईंदो उहो बि चवे तो सुनो अब्दुल कादिर तूं हसनी आ अज खबर पई जॾहिं सिलसिले खे पढ़ियोसीं त वाकई पीरनि जे पीर मुहियुद्दीन मीर जे लाइ जेका ॻाल्हि सोने शाह अब्दुल लतीफ भिटाई कई आहे उहा सची आहे हजरत महबूबे सुबहानी कुतुबे रब्बानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जी जी जल अम्मा शान वारी मान वारी मकाम वारी मर्तबे वारी तकवा जे अंदर इबादत जे अंदर ज़ुहद जे अंदर पर्देदारी जे अंदर हर लिहाज खां तमाम कमाल वारी आ बीबी उम्मतुल जब्बार उम्मुल खैर हजरत बीबी फातिमा जो बाबो हजरत सैयदना अब्दुल्ला सोमई उन जो बाबो सैयदना अबू जमालुद्दीन उन जो बाबो सैयदना मोहम्मद उन जो बाबो सैयदना मोहम्मद महमूद उन जो बाबो सैयदना अबुल अत्ता अब्दुल्लाह उन जो बाबो सैयदना कमालुद्दीन ईसा उन जो बाबो सैयदना अबू अलाउद्दीन मोहम्मद जवाद उन जो बाबो इमाम सैयदना अली रजा उन जो बाबो सैयदना इमाम मूसा कासिम उन जो बाबो सैयदना इमाम जाफर सादिक उन जो बाबो सैयदना इमाम मोहम्मद बाकर उन जो बाबो सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन उन जो बाबो सैयदना इमाम हुसैन उन जो बाबो मौला अली शेर जन्नत सुभान अल्लाह सुभान अल्लाह मीरा शाह मदद थी अच्छी ओ किया बेर लिल्लाह लग लतीफ जबे भर पाजिया दे पेर औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते सुभान अल्लाह वो इहो ही सबबा जो तू असा दिलो जान सा महबूबे सुबहानी जी दामन वरतिया वो पीरन जो पीर मुहियुद्दीन मीर दिल पर दस्तगीर जहीं जा असाया गुलाम यारी मधाए इश्क अकीदत सा हिक गाल कंदा सुभान अल्लाह मां पंहिंजी मनकबत पढ़ंदो या वठी दामन जेके सजण जी विया से आबिद ज़ाहिद बणजी विया त उन्हें सजण खे रंग बि पीरनि जे पीर मुहियुद्दीन मीर फटाई मिलल्ला उहो ई महबूबे सुबहानी कुतुबे रब्बानी छो सुनो दस्तगीर मौजो मुहियुद्दीन मीर आ ब्या पीर तो जाम जा हे पीरन जो पीर आ सुनो दस्तगीर मौजो मुहियुद्दीन मीर आ ब्या पीर तो जाम जा हे पीरन जो पीर आ पढ़े रुगो जीलानी सा प्यार कजान न उन्हें जीलानी चयो आ हुजूर जे सहाबा सा भी प्यार कयो सिद्दीकन सा प्यार कयो शहीदन सा प्यार कयो जी भी गौसे आजम जी मोहब्बत सीने में
उन्हें महबूब सुबहानी नक्शबंदिन के फैज़ रिनो आदिल के फैज़ रिनो सोहरवर्दन के फैज़ रिनो चिश्तिन के फैज़ रिनो जने सबनी सिलसिला जो पीर दिल पर दस्तगीरा असा हिकड़ी गाल रुगो दस्तगीर न पीर जो पीर चवे थो त तमा असा चवंदा आहियूं तदा बगिदरा मुठ में न थींदा दो आया पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जी तामन वठ उन जे कुंबे में सब अल्लाह जा वली मौजूद पुतने असा जे मुफस्सिर कुरान जी मिठड़ी बोली ओ दोस्त मुतदा मनवर तिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी चो दोस्त मुतदा दस्तगीर जी दोस्त मुतदा मनवर दिया दस्तगीर हाय हसब नसब में आमथे हाने तकेर कोन चवंदो न नऊज़ बिल्ला शेख हो छाजो पीर छाजो सैयद मूं त तोखे हसन हुसैनी पक सां शुजरो ॾेखारियो इंटरनेट जो दौर हर वेबसाइट खोले ॾिस सभिनी वेबसाइटुनि ते गूगल सर्च कर सभिनी बुजुर्गनि हर मकतब जे किताब में तोखे पीरनि जे पीर जो शुजरो हसन हुसैनी मिलंदो सुभान अल्लाह हाय हसब नसब में आमथे उनखे ॿियो परिचे किथे हसनी हुसैनी वीर जी ओ दोस्त मुतदा मनवर दिया दस्तगीर जी दोस्त मुतदा मनवर दिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी गए मुर्शिद मुहीउद्दीन मीर जी दोस्त मुतदा मनवर दिया दस्तगीर जी सिर्फ शेर पढ़ना बिना है उन सोने दस्तगीर जे अजमत शान ऐं मकाम खे ॾिसणो दोस्तान गिरामी हजरत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी हिन दुनिया जे अंदर तशरीफ फरमा थिया पहरी रमजान मुबारक 470 हिजरी 17 मार्च 1078 ईस्वी जीलान जे नंढड़े गोठ में अञा आया ही न जावा ही न यार हो इमाम हजरत इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम तो फरमाए ए मुझा गुलाम जी आका के दे आयो पान मुसल्लो नहीं फरमायो ई मुझो मुसल्लो संभाल पाजे पोयन के भी तेजा संभाले रख ए सुना इमाम छाजेला हजरत इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम फरमायो 25 सदी हिजरी जे आखिर में जीलान जे अंदर गौस पैदा थींदो आम गौस न गौस आजम होंदो उन गौस आजम के ही इमाम हसन अस्करी जो मुसल्लो डिजो सुभान अल्लाह मुझा दोस्त जहीं के मुझे आका मदीने वाले मीर जा बचड़ा इमाम अहले बैत जो मुसल्लो जनता उन्हें जे कशफ करामात जो कमाल होंदो यान सुभान भला अचो हजरत जुनैद बगदादी अल्लाह जो कौन मिला आरिफा वलीउल्लाह का शान वालो मान वालो हजरत जुनैद बगदादी मुराकबे में वेंदे बैठे बैठे ओच तो पाजो कंध मथे खणी आसमान दा निगारे फरमायो ए फकीर बुधो मानू मुतवज्जह थी गया ओ सोना जुनैद केरी गाल तो करी पान फरमायो हाणे हाणे इल्हाम थियो अर्श का आवाज आयो त 25 सदी हिजरी जे आखिर में जीलान जे नंढड़े गोठ में गौस आजम पैदा थींदो नालो अब्दुल कादिर हुंदुस अल्लाह जे इज़्न ऐं हुक्म सां उनखे पावर होंदो ऐलान कंदो हाज़िही क़दमी अला रक़बत कुल वली अल्लाह सुभान अल्लाह
करीम जे तसलसल इल्म जा वारिस इमाम महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जी आमद जो तसलसल बयान कंदा विया अना आयो नागे अॻ में ही पियो ऐलान थे त इहो अब्दुल कादिर आम पीरी मुरीदी वारो शेख न पर गौसे आज़म हूंदो पीरन जो पीर होंदो मुखीयुद्दीन मीर होंदो दिलबर दस्तगीर होंदो ए दोस्तान गिरामी उहा रात जॾहिं महबूब सुभानी आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ई हजरत इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम अग में पेशन गोई कई, हजरत जुनैद बगदादी अग में पेशन गोई कई। उन रात जने महबूब सुभानी दुनिया में जमन प्या अचन प्या विलादत वाली रात हजरत महबूब सुभानी जो बाबो हजरत मूसा अबू साले जंगी दोस्तो फरमाए मो डिठो त मुजो सजो घर रोशन थी वियो आहे। मिटाई घोट तो फरमाए उदागी अधरात जो मुखे पिरी पसायो पाण तद चंड कदन साण पेही वियो पाताल में। सुभान अल्लाह सोना छा ॾिठुई चीमो ॾिठो मुंहिंजो आका मदीने वारो मीर आयो वो बुलाए अगर ये भी कुछ कम नहीं उनका तशरीफ लाना बड़ी बात है। चांद पर पहुंच जाना हकीकत सही है चांद कदमों में लाना बड़ी बात है। वो सुनो आका जहीं के मुझो मुझो आका मदीने वारो मीर आयो ओ मूसा अबू साले सुनानी तो मुझा आका अमा के तजिक जा जानवर पखी ऐ पखण वण ऐ टिण हजरो शजर बरो बगर ज़मीनो ज़मा मकीनो मकान हर कायनात जो ज़रो ज़रो सुञाणंदो आ। ओ सोना महबूब अॼु कीअं किन कखण घर ते कुर्ब कयो अथव जियां असांजा रात खान चवंदा आहिनि न अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि ते मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो कुर्बान थिया तंहिं रस्ते सां जंहिं रस्ते सां सरदार ईंदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि ते चंड खां सुहिणो यार ईंदो। उहो सुहिणो मुस्तफ़ा करीम आयो मुंहिंजा महबूब नेण ठरी पिया दिल थी चवे जियां भिटाई घोट फरमायो अखिन में थी वेव तवारे छपर ढकिया तोखे ॾिसे मदे वो मकी पसा आयो हबीब आया आयो किया चढ़ो मुझे आका मदीने वाले मीर जा गुलाम आशिक जेका रिवायत बयान कई वई आ मुझे आका मदीने वाले मीर फरमायो या अबा सालिह कद आताक अल्लाह बनन हुवा वली व महबूबी व महबूबुल्लाह तआला वसयकून लहू शान फिल औलिया वल अक़ताब कशानी बैनल अंबिया वर रसूल। मुझे आका फरमायो ए मूसा अबू सालेह जी मुझा आका तुझे घर में अचण वारो जमण वारो पैदा थियण वारो पुत्र जेको अची रहियो आ उहो मुस्तफ़ा जो भी महबूब आ त खुदा जो भी महबूब। दुनिया में तुझे मुझे दिली दोस्त के केर न रुको हीअं
डबी निगाह सां ॾिसंदो आहे त दुख थींदो पर ही सोनो दस्तगीर केरा अल्लाह जो महबूब है उनजे महबूब जो महबूब ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण था फरमाइन ए अबू साले तुझे अचण वारो जमण वारो पुत्र तू मुस्तफा जो महबूब आ त अल्लाह जो भी महबूब आ ऐं उन्हें जो शान औलिया ऐं अख्ताब जे अंदर इए होंदो जिए वो मुस्तफा जो शान अंबिया ऐं रसूलन ए दोस्ताने गिरामी उहो महबूब सुबहानी कुतुबे रब्बानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जहीं जो कई करामात तवां बुधी चुका आहियो हजरत महबूब सुबहानी जी विलादत शान वारिया मान वारिया विलादत जे सदके अल्लाह ताला पूरे इलाके में जेकी भी उन रात बार पैदा फरमाया से वक्त जा वली बनिया हजरत महबूब सुबहानी जॾहिं ॻाल्हाइण जी उम्र खे पलतो अमा उलमा खां ॿुधी चुका आहियो त पाण ॼमण सां खीर न पए पीतऊं ॾींहं जो रोज़ो रखंदा हा इन जे करे छाट कट कंदा अॻिते वधूं हजरत महबूब सुबहानी के हिजड़ा बाला फिरी आया ए अब्दुल कादिर हलिया सां रांद खेड महबूब सुबहानी हसनी हुसैनी बच्चो मुस्तफा करीम जो बच्चो दुनिया जो बाहर ना है सुभान अल्लाह सुभान बाहर आया साईं असां ना खेडो पर फरमान गाल बुधो तां रांद खेडा थो पर मुझी गाल मनी दो जैसे हां जाने हिकड़ो लफ्ज माथो चवा बियो लफ्ज तव्हां चओ हिन घिट्टीअ में पाण हलंदा बि हलऊं था चवंदा बि हलऊं था सॼे ॻोठ जूं जेके घिटियूं हिन मां तव्हां सां अब्दुल कादिर गॾिजी थो साईं असांखे छा आहे चवणो ऐं तव्हांखे छा आहे चवणो दुनिया जा ॿार बि रांद खेॾंदा आहिनि लेकिन वहवा अब्दुल कादिर जीलानी तुंहिंजी रांद तां सदके साईं छागे चवणो पाण फरमायो ए बारो सभई गॾ थी विया जी साईं पाण फरमायो हाणे पाण हिकु रैली था कढूं हिकु जुलूस था कढूं अल्लाह ताला जी तौहीद इकरार वहदानियत जो नारो था हणो मां चवां थो ला इलाहा अमा चओ इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह महबूब सुबहानी ला इलाहा चवंदा विया नन्ढा ॿार इल्लल्लाह जी लोली ॾींदा विया सॼे ॻोठ जे अंदर छो त पीरनि जो पीर हो उन जी ज़ुबान मां ला इलाहा जी सुहिणी तवार ऐं ॿियनि ॿारनि जे ज़ुबान इल्लल्लाह जी तवार सॼो ॻोठ गूंजी पियो मां त इएं चवंदुसि रुगो ॿारनि न पर जीलान जे जन जन घिटियुनि मंझां हज़रत अब्दुल कादिर जीलानी हलियो पए उन जीलान जा वण टेण पखी पखण भितियूं बि इएं पियूं चवनि ला इलाहा इल्लल्लाह ला एक दफे पाण जंग जे जानवर किताबन जे अंदर ढंगो आयो आ उन जे पुछिया पिया उन जानवर कोई ते निहारियो अब्दुल कादिर तू मुसा रांद करण जे ले नहीं आयो मां ढंगो आया जीलान जा ॿिया ॿार मुसा खेचल कन हरकत कन लठ हणन रांद खेडन मुके गाह खाराइन उनन जो कम तुझो कम असा जानवरन सा रांद करण नाहे तू इने जे ले नहीं आयो सुभान अल्लाह महबूब सुभानी जने उन्हें जानदार जानवर जी गाल के बुधो मोटी घर आया ऐं घर अचण सा संदन महल हो कोठो हो उन कोठे ते मथे छत ते चढ़ी गया
उत्तर ओलग दक्षिण ओभर चैनी तरफ ने निगाह फरमायो अरे हेड़ा प्यारे सन हर होड़ा प्यारे सन ऊंच तो गिय जो ओलह जी तरफ निगाह कयो तो सुभान अल्लाह नाई जुल्गज जो हाड़ो हो अरफात जे मैदान में हाजी गज पड़ी रहागा उन्होंने हाजिन जा एहराम बदल पूरा मंजर महबूबे सुभानी अब्दुल कादिर जीलानी जीलान जे गोठड़े कोठे ता पे सुभान अल्लाह वाहे पीरन जे पीर जी नजर रात को अञा नंढड़ो बारड़ो इ नंढड़ो बार सैयद अहल बैत आका जो बचड़ो उने जी निगाह जीलान मा वणन टिणन जबलन पत्थरन पहाड़न मा किरास करे ऐं अरफात जे मैदान जे हाजिम के ॾिसे थी त मुस्तफा करीम जे निगाहुन जो कमाल छा सुभान अल्लाह वो महबूबे सुभानी आयो अम्मा जी बच्चा अम्मा मुखे इल्म जे ले वक़ुफ़ कर अब्बा कीअं ख्याल आई अम्मा अज मोही निज़ारो ॾिठो जी बच्चा मुखे खबर आ त वाके तुझो कमाल शान इल्म में अरफा आला है मां बे इहो पे इरादो कयो त तोके इल्म जी हासिलात ले वक़ुफ़ कया छो त महबूबे सुभानी जो बागो हिन दुनिया ता अग में ही विसाल फरमाए चुको हो अम्मा जी पालना ऐं परवरिश में हुआ पाण इल्म जे इरादे सां जीजल अम्मा समराए तैयार कराए रवानो कयो किताबन जे अंदर भी हो सबक शामिल ला उलमा खां ॿुधंदा आहियो त अम्मा साण तैयार करे मदरसे ॾांहुं मोकिले चयो बच्चा कूड़ न ॻाल्हाए सुभान अल्लाह पाण रस्ते ॾे शॉर्टकट कंदा हलूं हलंदा आया रस्ते में कुछ धाड़े फोरू फिरी आया हमदान वाले इलाके में कई फोरू फिरी आया फुर करण लगा नंढड़े अब्दुल कादिर वट आया बच्चा तो वट कुछ आगे सही फरमायो हा मोट 40 शिरफियूं त जहीं पुछुस न धाड़े ल खिले पियो जी बच्चा हेॾे आ वठी अहमद बदवी जेको हिनन जो धाड़े जो सरदार हो उन वट वठी आयो साईं असा जो सरदार ही छा थो चवे जी छा थो चवे जे तो मूं वट पैसा है अशरफियूं हन जी काथे हन जे मुजी सदरी जे अंदरा मुजे जीजल अम्मा सिबे छडियो कादे पियो वनी जे इल्म पढ़ण तो वना जी भला जे न बुधाई हा त छापे थी छो बुधाई जे मुखे अम्मा चयो त पुट कदे भी कूड़ न गाल्हाए सुभान अल्लाह लफ्ज अब्दुल कादिर जीलानी जा हा नंढड़े मासूम जा हा पर लफ्जन में तअस्सुर हो तासीर हुई निगाह वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी अहमद बदवी धाड़े रंगो सरदार तो चवे ओ नंढड़ा बच्चा सोना सैयद तो त अजीब गाल कई आ तो मां जे फरमान मनी करे कूड़ न गालायो आ असा त पांजे रब जा कई फरमान टोड़े छड़या अज तो जेकर इया गाल कई आ त बच्चा जही दीन जी तबलीग संगे पियो वनी उन मुस्तफा जे दीन जे सदके जसा पंजा हथियार तने हजरत हाजी गुलाम नबी महेशर फरमायो चोरन ने मां अब्ताल बनाई नेकन सा बदकार गणाई ही बिनशाना कुल खिराना अचन त चोर वजन त वजीर तालिब मां जो मुर्शिद तू सुनो दिल पर दस्तगी रखते आयो इल्म जी हासिलात ले पाण फरमायो त मदरसे में मां ईंदो मूंसां हिकिड़ो शख्स गॾु हूंदो हो वेठे मूं उन खां हिकु दफ़े पुछियो कुझु ॾींहं गुज़रिया तूं केरु आहीं मूंसां गॾु आहीं उन ॿुधायो अब्दुल कादिर मां हिन मदरसे जो खुताबी न आहियां तुंहिंजे जीलान जो रहवासी न आहियां इराक बगदाद जो रहवासी न आहियां पोइ केरु आहीं चई मां आसमानी मलाइकनि मां हिकु मलाइक
मुझी ड्यूटी लगल त जेसी ताईं तुंहिंजी तालीम और तदरीस हलंदी तेसी ताईं मां तुंहिंजी खिदमत में रहंदुसि। ईंदा तालिबन शागिर्दन के चयो वेंदो हो ए शागिर्दो परे थियो अल्लाह जो वली पियो अचे। उन सुने महबूब सुबहानी फरमायो दरस्तुल इल्म हत्ता सिरतु कुतुबा मां इल्म हासिल कयो ऐं उन इल्म जी हासिलात सां कुतुब जे दर्जे के पहुतुसि। वो हजरत महबूब सुबहानी कुतुबे रब्बानी बगदाद जे मोहल्ले करख में हिकड़ो भेरो 40 के जो विरद करे रहा अल्लाह जे जिक्र अज़कार में अल्लाह ताला जे जिक्र में मुस्तगर कहा ऐं उन जिक्र जे अंदर पाण हमेशा रात जो जागी अल्लाह जो कुरान पढ़ंदा ऐं ॾींहं जो रोज़ो रखंदा दजले दरिया ते रोज़े जी अफ़तारी जे लाइ ईंदा खाइण लाइ कुझु न मिलंदो हो त वणनि जा पन गाह गौच खाई करे रोज़ो अफ़तार कया उने को से आज़म को इल्म इने न पढ़ियो पर पाण करे करे इल्म जी असरात जे अंदर वजद में ईंदा जी असांजा पीर मिठा सोना साईं सजण जा फ़कीर वजद में ईंदा इने वजद में ईंदे हज़रत अब्दुल कादिर जीलानी समी मेल दजले दरिया जे किनारे सां हलिया वेंदा गुम थी वेंदा माण्हुनि खे ख़बर न हूंदी ही साईं अलाए काॾे यो वजद त पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जो मुहीउद्दीन मीर जो इहा वजदानी कैफियत दस्तगीरी इनाम इकराम जेको नक्शबंदन के पीरन जे पीर वटा मिले वो हजरत महबूब सुबहानी करे करे इस्तगराक जी हालत में इने भी थींदो हो अल्लाह दे जिक्र अज़कार दे अंदर जो पाण बेहोश थी वेंदा माण्हू ईंदा अब्दुल कादिर जीलानी गुज़ारे वियो कफन दफन जो इंतजाम कयो ये माण्हू कफन दफन जे इंतजाम में लगी वेंदा माण्हू मथा अचन त पाण कलमो पढ़ी वरी बेही रहंदा वो हजरत महबूब सुबहानी जहीं जो कितरो न कमाला एक न बन टे न चार न लगातार 40 साल हजरत महबूब सुबहानी सोमणी जे वुज़ू सां नमाज़ फजर अदा कई आहे 40 साल इशा जे सोमणी जे वुज़ू सां नमाज़ फजर अदा करण वारो हजरत महबूब सुबहानी रुगो इए न 15 साल पाण कुरान करीम जो सजी रात लगातार खत्म पढ़ियो कुरान तो इंसान जी अज़मत के वधाए कुरान तो अल्लाह सां बंदन के मिलाए कुरान के कुरान मेरा बनूर सजो इंसान ज़ात वास्ते दस्तूर सजो कुरान के संगायो त मज़ो कुरान के सीने सा लगायो त मज़ो सुभान अल्लाह। वो अब्दुल कादिर जीलानी तो कुरान करीम जो हिक न 15 साल लगातार रातिन जो जागी करे पैर पैर ते रखी अल्लाह जे जिक्र अज़कार में तिलावत कलाम पाक कंदा हा ऐं 25 साल लगातार जबलन पहाड़न वीरानन जंगन जे अंदर अल्लाह ताला जे जिक्र अज़कार उन शेखी अब्दाली कुतुबियत वाले कमाल के हासिल करण जे लाइ हजरत महबूब सुबहानी इल्म 21 खां वधीक साईं जा उस्ताद जन इल्म पढ़ायो इल्म जो कमाल छा हो पाण इल्म पढ़ी जने मुकम्मल कयो करें करें उस्ताद या शागिर्द चवंदा हा सही खिताब कयो पाण खिताब न पिया कन
हजरत महबूब सुबहानी जी ही गाल सीरत बादशाह पीर बगदादी में असांजे जीद आलिम मुफस्सिर कुरान मुबल्लिग इस्लाम पीर तरीकत असांजे मुर्शिद महबूब सजन साईं जंजा प्यारा खलीफा बुलबुल मदीना अल्लामा मोहम्मद इदरीस दागरी लिखन था महबूब सुबहानी फरमायो ज़ाहिर में मूं सोने हबीब जो दीदार कयो ख्वाब में न निंद में न जाग में भी पहरी नमाज जो टाइम हो नमाज ज़ुहर का पेरा मुझो तो मुझा आका मदीने वाला मीर आया अची करे फरमायो ओ बच्चा अब्दुल कादिर जी आका तकरीर न थो करी को उस्ताद चवे हा मदरसे जो त गाल समझ में अच्छे पई पर केर तो फरमाए सरदारन जो सरदार बिटाई फरमायो जोड़े जोड़ जहान जे पाण कयई परवार हादी गामी हाशमी सरदार सरदार सूगे साहब सत में मज मस्जिद मणियादार चारई चना चौधार वाहे कांदा हबीब सी वो सरदारन जो सरदार जाहिर में आयो मुझा बच्चा अब्दुल कादिर जिया का खिताब न थो करी साईं मां अजमी आया बगदाद में कई फसीह बलीग आलिमा उलमा रहन पिया उन्हनि उलमा जे साम्हूं मां कहिड़ो खिताब कया पाण फरमायूं वेझो थी अब्दुल कादिर वेझो थी जी आका जंहिंखे हबीब पंहिंजे वेझो करे उनखे केर थो परे करे तॾहिं त हज़रत हाजी गुलाम नबी महेसर फतवा ॾिनी दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जिलानिया जा ओ पिनदा नबियो छा खेन मिलियो छा ज़ेवर पातो जियरे ज़ंजीर तालिब मां जो मुर्शिद तू दुनिया जरबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ प्या वठंदा पीर फकीर तालिब मां जो मुर्शिद उन सोने दिलबर दस्तगीर खे केर थो चवे मदीने वारो मीर उहो आका मदीने वारो मीर जहीं पंहिंजी हज में इमाम हसन खे खयो उहो मदीने वारो मीर जहीं पंहिंजी हज में हज़रत इमाम हुसैन खे खयो उहो मदीने वारो मीर जुम्मे जे खुतबे जे अंदर सहाबा के तकरीर फरमाए रहा हा खुतबो पढ़ी रहा हा ओचते निगाह कयो तो सोनो बच्चो हसन पियो अचे सहाबा हुजूर दे मुंह कयो वेठा हा हुजूर दिसन पिया पियो बच्चो कई सहाबी दे कुले ता केनी मल हिय पियो छेड़े नंढड़ो मासूम बार जी हलंदो मदीने वारे मीर खे इमाम हसन जो हेडा होडा थिड़न थाबड़न पसंद न आयो पाण मेंबर खे छडियो सुभान अल्लाह छडे करे पंहिंजे बच्चे हजरत इमाम हसन खे खणी पंहिंजी झोलीअ में साजे गोरे ते वेहारे वरी खुतबो फरमायो सुभान अल्लाह इने कंदे ॾिठो तो ओचतो वरी हुजूर जो ॿियो बच्चो हजरत इमाम हुसैन पियो अचे छो त हसनी हुसैनी सैयद जी ॻाल्हि आहे न त उन्हनि जो शान बि ज़रूरी सोने दिलबर दस्तगीर जा वालिद हजरत इमाम हुसैन के हुजूर वठी आया हिन गोड़े ते हिन कच्छ में हजरत इमाम हसन हिन कच्छ में हजरत इमाम हुसैन हुजूर मिंबर ते बिनी बच्चन के झोली में झल्ले सहाबा के खिताब भी कन पिया ई बई बचड़ा नंढड़ा पाण में हुजूर जी झोली में जे रांद खेलंदे ई हुन के हथ हणे ई हुन के हथ हणे त हुजूर केनी मल हिन के चुमी मिंबर ते प्यार में हले पियो त इजहार में हले आका जो
प्यार में हले पियो तो सहाबा सा असल में इहो ही खुतबो हो, इहा ही मोहब्बत आका सिखाए रहा हा। तमाम वो मुस्तफा सा मोहब्बत कयो था न, वो मुस्तफा जी मोहब्बत हिनन का सवा हासिल न थी। जैसी नहीं तमाम मुझे बच्चन सा, मुझे अहले बैत सा, तो उन्हन अहल बैतन हसनी इमाम हसन हुसैन जो बच्चो अब्दुल कादिर जीलानी, जे जो जीलानी सा प्यार ना है उन्हें ते कलमे ते एतबार ना है। मदीने वाले मीर जा आशिको गाल किथा पे हली हजरत महबूब सुहानी हुजूर फरमायो बच्चा बेचो आयो। मदीने वाले मीर पर जो लुआब कढ़ी हजरत अब्दुल कादिर जीलानी जे वात में इन्हे विधो जी हुजूर हजरत इमाम हुसैन के जुबान चुसाड़ी। सुभान अल्लाह, यकीनन ही कमाल है। आका जी जात हिक भेरो न 7 भेरा मदीने वाले मीर फरमायो अब्दुल कादिर भेजो थी हुजूर लो आबरनो, बच्चा भेजो थी हुजूर लो आबरनो, अब्दुल कादिर भेजो थी। छा इश्क हुंदो हुजूर भाकुर में भरिन महबूब सुभानी सामो हुजे, पीरन जो पीर सामो हुजे, ऐं हू मुरसलन जो बादशाह मदीने जो मीर सामो हुजे। एक तरफ नबियन जो सरदार, बे तरफ वलियन जो सरदार। आका फरमाइन था अब्दुल कादिर अन्या बेचो थी, अन्या तुझी प्यास पूरी न थी आ, भेजो थी 1 2 3 4 5 6 7 भेरा। हुजूर गौसे आजम फरमाइन था मदीने वाले मीर मुखे पंजो लोहा बे दहन वात में भी। उन खां पो नमाज ज़ुहर थी, मां नमाज पढ़ी वांदो थियुस, वरी ॾिसां त सुभान अल्लाह मौला अली आयो। आता था जब अली वली कारज़ार में, हुजूर बे ज़ाहिर में सुनो दस्तगीर ख्वाब जी गाल न तो करे, किताब पढ़ी ॾिसो डायरी साहब अल्लाह हयाती जैसे उन्हें लिखियो आ केतरन मुस्तनद किताबन जी तहकीक सा हजरत महबूब सुभानी फरमायो ज़ाहिर में हुजूर आया नमाज ज़ोहर का पो वरी मु ज़ाहिरी मौला अली के ॾिठो। आता था जब अली वली कारज़ार में, काफर को भेजता था चोंचों के नार में, खैबर का दर उखाड़ा मरहब के सर को फाड़ा, कादिर ने रख दी कुव्वत उस जुल्फ़कार में। तने असांजे आशिक सिंध फरमायो न अदल सावट भी तू गलिया हिते भी हैदर अली, असां का नफरत न कर भलिया हिते भी हैदर। सुनो फरमाए थो तो सुनो मौला अली आयो, फरमाया मुझा बच्चा अब्दुल कादिर है दे उन्हें वो बेकिनार बहर मां अली आया, इल्म जो दर मां अली आया, इल्म जे शहर मझा तो बेकिनार बहर हासिल कयो आ, पर मता को चवे त बिना वसीले जे वियो हो, डायरेक्ट वियो हो। दुनिया के खबर पवे त पीरन जे पीर दस्तगीर के इल्म जे दरवाजे मौला अली वटाई, रसूलुल्लाह जे शहर दीने इल्म जो मरकज मंबा ऐं उहो मीरास मिली हुई। हुजूर त इल्म जो शहर है न, अली उन जो दरवाजो आ, शहर त शहर आ, पर उन शहर जो हमेशा जे ले दर खोलण वारो मौला अली हो। फरमाई सोना अब्दुल कादिर हेडे आ पाण वरी हजरत मौला अली लुआब विधो 1 2 3 4 5 6 भेरा हजरत अब्दुल कादिर जीलानी मुस्कुराए अर्ज कयो सोना बाबा सोना मौला अली शेरे जली हक जा वली
दिल थी चवे त सत भेरा तवां लो आब विझो पाण मुस्कुराए हैदर करार फरमायो अब्दुल कादिर मां मदीने वारे मीर सां हमसरी न कंदुसि उन आका मदीने वारे मीर अवां के सत भेरा लो आबे दहन दिनो मुस्तफवी फैज खां पो मुर्तजवी फैज बे हजरत मौला अली शेर खुदा हैदर करार जे तवस्सल सा महबूब सुभानी के मिलियो हाणे महबूब सुभानी हिक न ब न 13 इल्मन जे अंदर खिताब कंदा 13 इल्मन जी हासिलात जेका उलमा हुआ त इल्म जो बेकिनार बहर हुआ पर इल्म मंतिक फलसफो मीरा जेके सिखारीदा हैं मदरसन में पढ़ाया वेंदा हैं उबूर हासिल हो उहे 13 इल्म हा ऐं महबूब सुभानी को हीअं तो असां वांगुर आम दुनिया जो वाइज़ी न पाण खिताब फरमाईंदा हा मिंबर ते वेहंदा हा त साम्हूं मजमूओ घट में घट 70,000 माण्हू हूंदा घट में घट 70,000 माण्हुनि जो मजमूओ हूंदो हो हाणे हींअर जेकॾहिं लाउड बंदि थी वञे त आख़िर वज़ू खाने में वेठल चाचो अची ॾाढ़ी वारो बुज़ुर्ग परेशान थींदो त फ़क़ीर आज लाशारी हले छा थो ॻाल्हाए ॿुधाई कोन थो आवाज़ ई नथो अचे माइक खां परे थी ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजे साम्हूं वेठल बि चवंदासीं हले छा थो चवे पर महबूब सुभानी जी अब्दुल कादिर जीलानी जी इहा करामत हुई जो महबूब सुभानी जने ॻाल्हाईंदा हा जीअं साम्हूं वेठल असां जो फ़कीर अज़ीज़ुल्लाह मस्तोई सुगड़ पियो ॿुधे ईअं आख़िरी सिफ़ में वेठल बि साॻियो आवाज़ वो 70,000 माण्हुनि जो मजमूओ को ईअं न हो आम फुकरा जो न हो उन्हें मजमुए जे अंदर 400 जय्यद उलमा फकीह फुतजा कुतुब अकताब बेहदा हा ये न इंतजार कंदा हा त केडी महिल तो महबूब सुभानी खिताब करे पाण कलम खणी वेहंदा हा कागज खणी वेहंदा हा मसकुपड़ियूं खणी वेहंदा हा महबूब सुभानी ॻाल्हाईंदा वेंदा हा ऐं 400 उलमा वो लिखंदा वेंदा अब्दुल कादिर जीलानी छापियो ॻाल्हाए दौरान खिताब हीअं मिंबर सनन कुर्सी हवा में बीही वेंदे ही माण्हू चवंदा हा अब्दुल कादिर जीलानी ॾेखार थो करे माण्हुनि खे ॾेखारे थो त मां पीरनि जो पीर आहियां मूंखे हेॾी करामत आहे जो मुंहिंजो मिंबर हवा में बीही थो वञे कहीं अर्ज़ कयो साईं अवां जहिड़े माण्हू हीअं पिया चवनि पाण फरमायो ईअं न आहे साईं पोइ हवा में छो था बीही वञो पाण फरमायो हिन रूए ज़मीन जे ॿाहिरां कोहे काफ जबल फहिलियल उन जबलनि जे ॿाहिरां रिजाल ग़ैब वारा वली आहिनि जेके ज़मीन ते कंट्रोल कयो बीठा आहिनि मुंहिंजो खिताब जीअं तव्हां था ॿुधो ईअं मज़ारुनि वारा बि ॿुधंदा आहिनि त जबलनि जे ॿाहिरां बीठल कंट्रोल कयल वली बि ॿुधंदा आहिनि उहे उतां अर्ज़ कंदा आहिनि ओ पीरनि जा पीर घुंड खोल दीदार विखाओ में आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण घुंड खोल दीदार विखाओ में आया मुख वेखण सही दीदार भी करायो न तोड़ो मुखड़ो ॾेखार मुखड़ो ॾिसूं दीदार भी कयूं पाण फरमाइने जे करे मुंहिंजी मजबूरी हूंदी आहे जो उन्हनि जी ख्वाहिश खे मोटाईंदो न आहियां मुंहिंजो मिंबर हवा में बीही वेंदो आहे मुंहिंजो आवाज़ खिताब त हू ॿुधनि था पर उन सां गॾोगॾु दीदार भी कंदा आहिनि पाण कई दफ़ा खिताबात जे अंदर वजदानी कैफियत हूंदी ही जेका कैफियत तव्हांखे ॾिसणी आहे न साईं अल्लामा मुफ्ती मुख्तार अहमद खां पुछो त उहा वजदानी कैफियत पीर मिठा जे दरबार में छा हुई सोना साईं रहमतुल्लाह अलैहि जे दरबार में छा हुई सजण साईं जे दौर जी वीडियो क्लिप ॾिसी माण्हू कुछ भी चवनि लेकिन ही उहो राज़ आहे जंहिं राज़ खे सम्झण ॾाढो ॾुखियो
उन दौर में महबूब सुभानी जे लाए मानन चयो पे हजरत महबूब सुभानी की खिदमत में वो किताब में पढ़ियो तो उन वक्त जा वड्डा चीज आलिम हिक बन 100 फकीह दिल में ख्याल करे आया तो अज अब्दुल कादिर जीलानी खां ही सवाल पुछंदा ही गालियों कंदासी फकीह जिए जो मजलिस में बैठा महबूब सुभानी रो निगाह खणी करे पांजे कशफो करामात जे जरिए उनन जे दिल दिमाग वारो कल्बी इल्म खसे खोखला थी गया कुछ न रहुन तो जने उहा शय कसजी वई न तो तवज्जो तीर जो इहो जो तवज्जो महबूब सुभानी न हटायो सिर्फ तवज्जो जो इहो तवस्सल हो जो उनन पटका उछलाए छड़िया कपड़ा फाड़े छड़िया वजदानी कैफियत में अची गया वजद करण लगा जिक्र करण लगा जने होश में आया महबूब सुभानी मिंबर ते वेही फरमायो ए फकीह हो तुझो ही सवाल आ उन जो ही जवाब तुझो ही सवाल आ उन जो ही जवाब आ तुझो ही 100 जणन के सवाल बे पाण बुधायो त जवाब बे पाण वो बुजुर्ग हजरत शेख अहमद रफाई वडो बुजुर्ग अल्लाह जो कामिल वली बगदाद जे अंदर एक बेरे साईं जी महफिल में वो फकीर बैठो हो मस्तानो मोहम्मद चुटल जेड़ो दीदार कई ज़ियारत थी चई किबला हाने मुखे इजाजत दियो सही फरमायो काले वींदे किसी वो वना तो बुजुर्ग अहमद रफाई जो दीदार कराओ ऐ शेख अहमद रफाई एडे कमाल वारो अल्लाह जो वली हो जो मदीने वाले मीर जी दरबार में मदीने पाक में पहतो काथे मदीने में तुझी मुझी सबनी जी रब वाग वराए इंशाअल्लाह जी सवेरे बुधो पे के कंपेयरिंग में शेर पढ़ो मक्का में बरसते हैं अनवार खुदा बंदी मक्का में बरसते हैं अनवार खुदा बंदी रहमत का लगा देखा बाजार मदीने में वो दिन भी तो आएगा आएगी वो भी घड़ियां दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में चौथो मदीने जी गाल करी आशिक जवाब थोड़े बिगड़ी हुई बनती है हर बात मदीने में सरकार दो आलम की है जात मदीने में हजरत शेख अहमद रफाई बुजुर्ग सलाम पढ़ी मुआज शरीफ के सामो अर्ज तो करे ओ मुझा महबूब है मुझा जिंदा हयात नबी अल्लाह सही कुरान में चयो अन नबी औला बिल मोमिनीन नबी मोमिनन के मिन अनफुसिहिम उन जे जानन का वधिक वेझो के मोमिनन के कुरान जो फैसलो आ मां बेटा यो बैत न तो पढ़ा अल्लाह जो कलाम तो फरमाए हाफिज बैठा है सूरह अहज़ाब में खोले पढ़ो अन नबी औला बिल मोमिनीन नबी मोमिनन के मिन अनफुसिहिम उन जे जानन का वधिक वेझो आ मुझा महबूब है किथे रब फरमायो व इज़लमु अनफुसहुम जाऊक जरे वहां पंजे नफ्सन ते जुल्म कयो त पो मुझे यार वट अचो महबूब जी दरबार में हबीब आया हूं बीठा आयो अर्जा महबूब दिल थी चवे त अम्हा जो हथ मुबारक चुप अजीब ख्वाहिशा
हजरत शेख अहमद रफ़ाई अजीब ख्वाहिश करे वेठो आधी रात जो टाइम तहज्जुद जो वक्त इने अर्ज कंदे कंदे जी मुझे आका मदीने वाले मीर सिंध जे आलिम मखदूम मोहम्मद हाशिम चिश्ती जी दुआ के कबूल कयो अस्सलाम अलैका अय्युहन नबी चई रोजे मां आवाज आयो व अलैकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम अर्ज की या रसूल अल्लाह हरम में मौजूद हर को हाशिम तो चवे मुखे जवाब मिलो बीहर अर्ज कयई अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलाम अलैका अय्युहन नबी जवाब मिलो अलैकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम छटवी उनके त वो जवाब मिलो पर हजरत शेख अहमद रफ़ाई तो चवे साईं अमा जो हथड़ो चुमा दुनिया लिठो हुजूर जो पाक नूरानी हथ मुबारक रोजे अतहर मां नितो हजरत शेख अहमद रफ़ाई बुजुर्ग उन आका मदीने वाले मीर जो हथ मुबारक चुमियो कलमो इन बुजुर्ग जेको मुफ्ती अब्दुल गफूर हमायूनी बुधो थो न बा दरगाह हमायूनी शरीफ वारो बुजुर्ग मखदूम अब्दुल गफूर हमायूनी वो एडे कमाल वारो बुजुर्ग शान वारो बुजुर्ग जही बुजुर्ग जे शान कमाल के जेकर तवा असा परखीदासी त उन्हें जे मुतालिक बमो किताब जे अंदर पढ़ो त उन्हें बुजुर्ग बे मुझे आका मदीने वाले मीर जो हथ चुमियो हो ऐं हमेशा पंहिंजे हथ ते कपड़ो बधंदो हो कपड़े जे बाहरां आशिकन के खुशबू ईंदी सुभान अल्लाह वो शेख अहमद रफ़ाई अर्ज तो करे सोने दस्तगीर के दरवेश साईं उन्हें जी ज़ियारत करनी आ पान फरमायो हाने उन्हें जी ज़ियारत करण वींदे या इते तो के दीदार करायो जी बगदाद जे फिराने छेड़े में आ उन्हें विंदे मुके टाइम लगी वेंदो जेकर इते दीदार थे त बियो बाकी मुके छा खपे हजरत महबूब सुभानी गौसे आजम पाजो साजी बाह खोले करे हिय करे जी साईं वेठो आ हिय इशारो कयो त शेख अहमद रफ़ाई साईं जे बगल मां निकरी अदब जा हथ वधी वेही रहियो हैरान थी वियो साईं ई छा गाला अमा जे बगल मजा पाण अमा हिय हथ खोले हिय इशारो कयो आ शेख अहमद रफ़ाई हिते की आयो पाण फरमायो त अल्लाह ताला मुके कमाल दिनो आ रूए जमीन जा सब वली जिए दुनिया जे अंदर आम कुकड़ जा बच्चा पंजे परन में समाईनी दिया वेहारी दिया संभाली दिया इए सिंध जा छा दुनिया जा सब वली मुझे कुंबे में मुझे हथन में मुझे नूरानी रूहानी परन में इए आहन जही महल चाहा पंजे बुजुर्ग उन वली के हाजिर करे दोस्ताने गिरामी उहो महबूब सुबहानी कुतुब रब्बानी जही जो इल्मी कमाल तमाम अरफ आला बरतरई बाला उन जे कमाल ते कई दुनिया जे मानन कई किताब लिखा वो हजरत महबूब सुबहानी जने पाण उन विलायत वाले आला मनसब ते हान ते हिक भेरे बगदाद जो खलीफो जेको उन वक्त जो हाकिम हो वो हाकिम आयो साईं मुझी दिल थी चाहे त अवां खे पंहिंजी अद बादशाही ॾियां अॼुकल्ह तूं असां त पाड़े जी काउंसलरी बि छॾण लाइ तयार न आहियूं साईं मूंखे मुंहिंजी पार्टी काउंसलर पाड़े जी मोतबरी पोइ असां पंहिंजे पाड़े जी अवाम सां केतिरा सचा आहियूं उहो मुंहिंजो रब ॼाणे थो असां पंहिंजे पाड़े जे नालनि रोडनि रस्तनि जूं केतिरियूं कीमतूं खाधियूं केतरा कम कराया दुनिया जे माण्हुनि खां तहां भली कागज़ ऐं फाइल सजण साईं फरमाइनि पिया त लिकायो पर अल्लाह जी ज़ात खां त ॿुझा कोन्हनि पोइ तहां जे शुगर ब्लड प्रेशर ऐं दुनिया जे वबाउनि जे करे उहे सभु शयूं ज़ाहिर थी थियनि हजरत हाजी गुलाम नबी महेसर कहीं वडेरे वट वियो चई बाबा तू अमीर आ अल्लाह ज़कात फर्ज कई आ ज़कात चई हाजी साहब तहां मुलनि जूं ॻाल्हियूं ई पंहिंजूं आहिनि रात गुजरी ओच तो धाड़े लाया पुट खणी वेस
कुछ ॾींहंनि खां पोइ उन लखें रुपया भुंग भरे जॾहिं पुट खे मोटायो न, हाजी साहब उता कते आयुसि, रेज़ कहिड़ा हाल आहिनि? हाजी साहब शुक्र आहे पुट मोटी आयो। घणो बाबा ईअं चई लख भरिया अथनि पोइ ईअं थोरी मोटियो आहे। हाजी साहब शेर ठाहियो हो त रब ज़ोर ते थो उगाड़े ज़कात। सुभान अल्लाह। जी तो ज़कात न पे ॾिनी, ख़ुदा जी मर्ज़ी आहे। दाड़े पुट खणी उते साॻा लखे रुपया भरे ॾिनई न। पोइ इहे असांजा काउंसलर MPA MLA जेके ज़िमेदारान आहिनि, भली दुनिया में माल हड़प कनि, ख़ुदा वटि हिसाब आहे। महबूब सुभानी कुतुब रब्बानी जी दरबार में उहो हाकिम सोनी अशरफ जी थेली भरे आयो, थेली भरे आयो। सही ही वठो। पाण फरमायो इन सोने अशरफ सां मूं अब्दुल कादिर जो कहिड़ो वास्तो? भरे कर। सुभान अल्लाह। खलीफा अर्ज़ कयो साईं माल सोना। सना अब्दुल कादिर तहां खे नथो खपे वकील अजीज ला? हां। तू चवंदे साईं आज त तोखे भला सजण साईं गंज ॾिनो आहे, मां वेठो आहियां तुंहिंजो सुगड़ भाउ आहियां, मूंखे त कुझु वंड करा। खलीफ़नि चयो साईं ईअं न कर। साईं उन खां गोथरी वठी करे सोने अशरफिन जी पंहिंजे हथ में जॾहिं हीअं जो ज़ोर ॾिनो, सोन मां रत पियो टिमो। खून सोने अशरफिन मञा रत टिमण शुरू थी वियो, खून टिमण शुरू थी वियो। महबूब सुभानी फरमायो ए वक्त जा हाकिम, तू गरीबन ऐं मिस्कीनन जो रत चूसे ही अशरफिन गॾु करे मूं अब्दुल कादिर खे थो। हिनन में गरीबन ऐं मिस्कीनन जो रत चूसे अल्लाह, उहो चूसे उन वजह सोने अशरफिन तो मुखे ॾियण आयो आहे। सही मतिलबु अध बादशाही जो ॾियां थो। पाण फरमायो आधी रात जो उथी जेका मां बरकात नमाज नफिल पढ़ंदो आहियां न, उन बादशाही खां वधीक तुंहिंजी बादशाही आहे। मुखे उहा बादशाही तुझे हिन बादशाही खां अफजल आहे। उहा बादशाही उहा है जेका दिलनि जी बादशाही आहे। ख्वाजा अजमेरी जो आम हर मसलक वारा शेर पढ़ंदा आहिनि, शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन। कहीं चयोसीं ख्वाजा अजमेरी ग़लत ॻाल्हि कई आहे। चई कीअं? शाह हुसैन काथे हो, बादशाह हज़रत इमाम हुसैन काथे बणियो हो? उन चरिया तो ॻाल्हि खे समझो ही ना है। जीअं महबूब सुभानी फरमायो न, अवां दुनिया जा बादशाह आयो, ईअं हज़रत इमाम हुसैन दिलनि ते बादशाही कई। कल भी इमाम हुसैन दिलनि ते बादशाही करे पियो, अज भी करे थो ऐं क़यामत ताईं कंदो रहे। उन जी बादशाही के ज़वाल आहे कोन, हू त शहंशाह घराणो आहे। उन जी अज़मत निराली आहे, उन जो शान निरालो आहे। त तव्हां ऐं असां उन हज़रत महबूब सुभानी गौसे समदानी जी यारहीं शरीफ़ मल्हाई आहे। उन यारहीं शरीफ़ खे छो मल्हायो आहे? पहिरियां त असीं मुस्लमान आहियूं, कलमे पढ़ण वारा आहियूं। उन खां बाद जेका मूं आयत सबूरी ॿ अवां जे साम्हूं पढ़ियूं, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसन अमला। उहा ज़ात जंहिं पैदा फरमायो मौत ऐं हयातीअ खे तां त अव्हां खे आज़माए तव्हां मां केरु आहे जेको चङा अमल करे थो, जेको सुहिणा अमल करे थो। ई मौत माण्हू मरण सां मरी फना थी मिट्टी थी कोन वेंदो आहे, पर ही हिकु पुल आहे। अल्लाह ताला दुनिया जे अंदर मौत ऐं हयाती ये ॿ शयूं सिर्फ़ इन जे लाइ आहिनि त दुनिया में इंसान वियो आहे, पंहिंजे मक़सद ते अमल करे थो या नथो करे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून जे हुक्म ते अमल करे थो या नथो करे। उन्हे जे लाइ असां ऐं अव्हां उन अमलनि जे दर्जात जे अंदर अगबरा थियण जी कोशिश त करियूं था, पर खुटल आहियूं। हकीकी तौर उन अल्लाह जी ज़ात खे राज़ी करण वारा उहे अल्लाह जा वली जेके रूह हथड़ा खणंदा आहिनि त बेड़ा पार थींदा। असांजा मुर्शिद मुरब्बी हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह शान अज़मत मक़ाम ऐं मर्तबो जेकॾहिं मोहब्बत मुस्तफ़ा सिखणो आहे तॾहिं बि अल्लाह जो वली थो ॿुधाए। साईं माण्हू चवनि था हम डायरेक्ट वाले हैं, पाण फरमायूं
त कल्बी ज़िक्र नक्शबंदी सिलसिले जो खफी ज़िक्र रा जेको असां गुज्जी रीत कंदा आहियूं चरखो इए चोर जिए भुण भुण कोई मसणे खुदा के इए याद कर जिए तो जो तसलसल उन पाक रब सां हुजे भला जुबानी जिक्र करण भी तो सवाब है। हजरत हाजी गुलाम नबी महेसर जा मिठड़ा बोल जुबानी जिक्र पो मथा पीर मिठा जी गाल कयूं था। हाजी साहब फरमायो अल्लाह 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 हाजी साहब बुधाए वियो ओ दिल मंझी मां खोड़े कहे जी आसन ट्रोड़े दिल मंझी मां खोड़े कहे जी आसन ट्रोड़े जोड़ असां जा जोड़े जोड़ असां जा जोड़े पाण अकेलो आहू अल्लाह 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 जो अल्लाह 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 भोल भी हा गाल कई चो तू अल्लाह हेकड़ो दीवाई मसख लिखियो वेठी लिख अखर योई मन में केड़ो अखर पढ़ अलिफ जो या बरक सब विसार अगर तू जार पना पढ़ते के तेरा हजरत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह के कहीं शख्स अची चयो हजरत शाह अब्दुल लतीफ पंजे बाबे खां रुसी वनी करे भिट जे दरन ते अल्लाह जे जिक्र में मुस्तगर करे हो इतरी कदर अल्लाह जे जिक्र जे अंदर मुस्तगर का जो वेठे वेठे मुन तूर सीना सदा सना सिन्ने मुना तूर सीना कंदे जिक्र अज़कार कंदे ये जो वाव लगो त भिटाई घोट जो जिस्म ढक जी वियो संदन बाबो शाह गबीब गोली दे सिद्धो आयो इसे त आगे त मुझो बच्चो पर केड़ी इस्तगराक वारी हालत में आ मथा भी करे शाह भी तो फरमाए लगी लगी वाव वियस अंगड़ा लट जी भिटाई घोट पांजे पी जो फरमा मदार बच्चो जवाब उधण सा उठ्यो सुजाग थियो बाबे जा लफ्ज बुधाई लगी लगी वाव वियस अंगड़ा ठक जी पान निगाह खणी फरमाई बाबा पई खणे पसाह पसन कारण तेरी मता चो त लहद में लटजी वियो वारी में ढक जी वियो अब्दुल लतीफ दुनिया का गाफिला न बची आया घर में सोनो भिटाई सुनी रहो बाबो तो चवे अब्दुल लतीफ जी बाबा उते त भिट जे दड़े ते वेही वे जिक्र में हींअर वरी जिक्र विसारे छड़ी चई बाबा तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन तंदू से तलब जो खुद सुर वजन फुतगुला शरीक लहू यो राग रगुण से सुताई जागन निट इबादत तन जी त सोने पीर मिठे छा फरमायो फरमाए थो त डायरेक्ट न साईं पो अल्लाह के कीअं वो मेराज कीअं मायो साईं बुधायो जेकर चाही अगद को मिलना
अहमद नाम पकंदीर तस्बी मुस्तफा दे नाले जी पढ़ जेकर चाही अगद को मिलना अहमद नाम पकंदीर जिता जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां तेरे दीर जेकर चाही अहद को मिलना साईं डायरेक्ट छो न चवे तो बिना संभावण बिना मोहम्मद रब को बोलण मगज भी अपने आप को रोलण कुछ ॾींहं पहिरियां हिकिड़ो क्लिप ॾिसण में गुज़रियो त बाबा शरीयत जो जेसी बिगाड़ न कबो तेसी ताईं सुठाई न ईंदी खीर खरंदो आ तने तो ने मां मक्खण पैदा थींदो आ तव्हां भी पुराणा भाग्या आयो खरियल खीर मां तव्हां मजा के मक्खण कढियो आ छा खरियल खीर मां खरियल खीर तो खराब थी वेंदो आ न हा उने में संभाण विझबो आ तने मक्खण इश्क़े मुस्तफा वारी संभाण पांचे मोहब्बत वारे खीर में विझंदे त मोहब्बत दस्तगीर जो मक्खण निकरंदो मोहब्बत पंजन पाक जो मक्खण निकरंदो खरियल खीर जो फैज़ तोखे काफी आ असा के असा दे मुर्शिदन उन संभाण वारो सबक दिनो आ बिना मोहम्मद रब को बोलण मगज के अपने आप को रोलण बिना संभावण खीर बिलोड़ण मुफ्त मगज न खपेंदीर जेकर चाही अहद को मिलना खीर मिठो त चवे तो तब संभाण विझंदे त खीर मां मक्खण निकरंदो लस्सी निकरंदी वो खीर पीर बन जंदो ने मां फैज़ मिलंदो त यकीनन वो फैज़ मुस्तफवी असा जे दिलन जे अंदर विझण वारा असा जा मुर्शिद ऐं मुर्शिद हजरत दिलबर साईं दामत फरकातुल आलिया जन पीर मिठा जे खुलफा जो वॾो किताब लिखियो आ उन में लिखे तो त जीअं सैयदना अबू बकर सिद्दीक मदीने वारे मीर जे लाइ परवानो हूंदो हो हजरत सोनो साईं मिठल पीर जो परवानो उन असा जे मुर्शिद सोना साईं जन भी नसीहत कई आ त हमेशा अल्लाह जी याद में रहो रवन दम धनिया खा तू धार अदा ओ मजिज के रगना गिय गुजारे अदा रवन दम त असा यहाँ दीन इस्लाम जे अंदर रहियो जेको असा के दीन मिलियो आ उन जो बुनियाद पंजन शयन ते आ ऐ उन बुनियाद जे अंदर अल्लाह ताला एक अहम रुकन नमाज जो दिनो आ ऐ उहा नमाज मोमिन जो मेराज आ उहा नमाज मुस्तफा जे नेणन जो ठार आ ऐ उन्हें नमाज के असां जिते किते सॼी सरजमीन मस्जिद आ पर ही मस्जिद जेका है न भिटाई फरमायो न त चारई चङा चौधार वाहे कांदा हबीब सी उहे मस्जिद जे अंदर मुस्तफवी महफिल में हूंदा हा त मस्जिद जो सिंगार नमाज सा है ऐ मस्जिद जो प्यार नमाज सा है जेको नमाज जे ले इंदो आ न मस्जिद में जुमे जे यारे असा एकड़ी गलत पाण में आदत विधी छडी आ वो आदत ही आहे तो जुमे जी आजान 1 बजे लीदासी नमाज 2 बजे थींदी खबर पवंदी त साईं हाणे साईं मुख्तार अहमद तकरीर खत्म करण वारो आ 5 मिनट हन बस हाणे मिनट था करे वठो तकड़ो वुजू करे भजंदासीं मुझे आका जा आशिको आलिम बैठा हैं हुजूर फरमायो तो जुमे जी आजान आई पेरी साथ में जो मस्जिद में अची दाखिल थियो अल्लाह ताला उन जे दफ्तर में उठ कुर्बान करण जेतरो अजुर थो लिखाए
जेको बी साथ में दाखिल थियो ढको डांद कुर्बान करण जेतरी उन जे लाए अजर ऐं सवाब लिखायो थो वञे। जेको 3 साथ में आयो उन जण घटो छेलो अल्लाह दी राह में कुर्बान कयो एडो सवाब। जेको अन्या पो आयो उन जण कुकड़ अल्लाह दी राह में खैर कयो। भला मु जेड़ो सुस्त जेको अन्या पो आयो तो वो भी महरूम कोने उन जण अंडो बेदो अल्लाह दी राह में आनो कुर्बान कयो। तो तमा जी मर्जी आ तमा के थोड़ो खपे या घणो खपे। उठ खपे सही उठ पेजो सिखो। सुभान अल्लाह। उठ खपे छो त मदीने वारो मीर हरी सुन अलैकुम बिल मुमिनीन। कुरान तो फरमाए मुझा आका मदीने वाला मीर बे यो हरीस हुंदा हा त मुजी उम्मत सबनी का अग भरी होजे। मुजी उम्मत सबनी का अग भरी होजे। पो जन उठ जी कुर्बानी कंदे पेरा आया सही मुख्तार मंजी मुट का आखिर तई तकरीर बुधो शी का आखिर में अचण वारे हाने मुअज्जिन उठ्यो खुतबे जे ले बांगल ने अल्लाह अकबर अल्लाह अकबर। हाने वरी को मुजेड़ो सुस्ता बांग थी हले जैसी साईं मुख्तार मन खुतबो पढ़े मां वुजू करे वठा। हाने वुजू कंदो तड़ तकड़ में अची चुपड़ी करे वेही रहो साईं खुतबो पढ़ियो नमाज पढ़ाए। दोस्तों अल्लाह जे घर मस्जिद के दरवाजे ते फरिश्ता बीहन था उहे जी दफ्तर लिखन था लेकिन जो दफ्तर लिखियो विंदो वा खतीब खुतबे ले बीहंदो वा न तो वो पंजा दफ्तर बंद करे मुसल्ले ते अग्या मस्जिद के अंदर उहे मलाइका सगो राव खुतबो बुधण बीही विंदा हन। जेको एडी मल आयो न वो अंधी जेड़ी पेके तेड़ी साहने जे नमाज ते आयो उन जो दफ्तर में नालो लिखजे ही न थो। ओ या नमाज केड़े कम जी आ जेके आका मदीने वारे मीर नेन जो ठार सडियो आ। असी मिलाद कयो था सुठी गाल आ आका सा मोहब्बत आ यारी कयो था गौसे आजम जी याद मल्हायो था आहे तो वो भी सारी सवाब नेकी जो कम आ। पर सुनो दस्तगीर मदीने वारो मीर इने में राजी थींदी त रसूलुल्लाह जे दीन जो हकीकी मुबल्लिग बनजी पो। नमाज न पढ़ो दीन का बागी हो जाऊं सखणो मिलाद आशिक अज़ाज़ील बिया मिड़ई सदड़िया तो उन्हें सदड़िया पवारी मोहब्बत जी का जरूरत काने का अल्लाह ताला के तुझे असांजे टकरन निरड़ गसाइण जी रुकू सजदे जी जरूरत काने रब जी असांजे दिलन ते नजर आ तो मुझो बंदो इबादत ले आयो आ जी दिल में इरादो कहिड़ो आ तो तमा असांजे लाए यारी शरीफ जो इहो ही मोहब्बत जो पैगाम आ त जेकरे असी मदीने वारे मीर ऐं दिल भर दस्तगीर सां प्यार था कयूं न त पो असां के पंहिंजे पीर सां मोहब्बत आ। मां हाणे वियो हुअसि लस मेले में बेलो बलोचिस्तान असुल में सरजमीन सिंध आ सिंध जो हिस्सो आ। उते काफी सहाबे किराम जो कई दुइयूं जिते सहाबी वेठा हा ज़ियारत नसीब थी सहाबे किराम जे मज़ारात ते जरे वेहंदा हुआसी त असां उन्हें अल्लाह जे वली जी मज़ार ते तवज्जो हुंदो हो लेकिन असां के फैज़ असां जे ख्वाले कामिल पीर सजण जो मिलंदो जिथे भी हुजो जे भी वली जी महफिल में हुजो जे भी दरगाह में हुजो वली पंहिंजे पीर सां मोहब्बत कयो पर उन दिल में कहीं ॿिए जे लाइ थोरो नफ़रत जो ज़रो बि रखंदव न तव्हां पंहिंजे पीर जे फैज़ वारो दर बंदि करे पाण में मोहब्बत कयो। इश्क़ रसूल चो तो सभई दस्तगीर जे गुलामन जा गुलाम आहियूं असां के सभनी सां मोहब्बत करण खपे। मोहब्बत इहा आहे त असीं मस्जिद के नमाज के पंहिंजो समझूं ऐं घर जा हक़ बच्चन जा हक़ अदा कयूं। मां इहो चवंदो आहियां त बा घर वारी असां जे घर जो सिंगार आ। मुझा आका मदीने वारा मीर त घर में कमकार कराईंदा हा मुस्तफा जी सीरत पढ़ी ॾिसो एतरे कदर जो एक भेरे मुस्तफा करीम अम्मा आयशा सिद्दीका अटो गोयो पान अटो वठी करे उनके पेड़ो ठाहे मानी ठाहे तए ते रखियो मानी बचे का अम्मा आयशा सिद्दीका चा करे वरी हेठा काठियों विजे शायद दो ततल ना है वरी हेठा फूका दे वरी मानी उतलाए त वरी कुछ कोन थे अर्ज के यार सुनो मानी त पचे कोन थी तो थदो हुजूर फरमायो न आयशा जेको अटो मुस्तफा जे हथन के लगो उनके बाह किथा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। करे करे मदीने वाला मीर हजरत अम्मा आयशा सिद्दीका सा घर में फरमाइंदा आयशा जी आका हलिया तू असा रुको गोए था भाई पाण चंदा गोए भजो
तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उन घर वारी असां मोमिननि जी अम्मा सां ड्रोड़ंदा हा, वाक कंदा हा, जेके सॼण साईं फरमाईंदा आहिनि त रोज़ानो वाक कयो। असुल में मुस्तफ़ा करीम जी ज़िंदगी जो हिस्सो जी सोने दस्तगीर जे तिजारत वारो तव्हांखे ॿुधाइण पैगाम असांजा मुर्शिद असांखे ॾियनि था न, इए ही वाक वारो तसलसल नबी पाक पाण अकेला न। अम्मा आयशा सिद्दीक़ा सां अम्मा फरमाए थी को कॾहिं कॾहिं हुजूर खां मां अॻु कढी वेंदी हुअसि, कॾहिं हुजूर मूंखे सुभान अल्लाह। इहो छा आहे घरेलू ज़िंदगी? असां कॾहिं पंहिंजी घर वारी सां दुख रोड़िया आहियूं, बोए भॻायूं, मां वरी साल जो मारे तू मुस्तफ़ा करीम खां मथे ई छा? उहा तुंहिंजी घर वारी जेका घर में तुंहिंजे बच्चन जो मुंहुं गंद धोए तुंहिंजी भंगियाणीअ जो किरदार अदा करे, उहा तुंहिंजी घर वारी जेका घर में तूं पहुची त तोखे मानी पचाइजे, पचायल मानी मिले, तुंहिंजी बोरचाणी जो किरदार अदा करे। तूं घर पहुची त लटा कपड़ा तोखे धोतन मिलन, तुंहिंजी धोबियाणीअ वारो किरदार अदा करे। उहा तुंहिंजी घर धयाणी सब कुछ तू आहे, उन घर वारी जा बि तुंहिंजे मथां हक़ आहिनि, उन्हनि सां बि मोहब्बत कयो, उन जे बच्चनि सां मोहब्बत कयो, घर जी तइलीम ऐं तरबियत ऐं पाड़े वारनि जो ख़्याल रखो। मुंहिंजे आका पाड़े ना है परूड़ त का रात न जाए गुज़री, कहीं जे पाड़े अलीह घर शामिल आहिनि। असीं उन्हनि जा हक़, हुकूकुल्लाह अल्लाह जा हक़, पर हुकूकुल इबाद असी मस्जिद में इंदा सी पेशमाम आयो मुल्ला है मौलवी है, आका जी हदीस तो न पढ़ी है, अमा में भलो शख्स हुआ जेको पाण पढ़े है ॿियनि खे पढ़ाए। सुभान अल्लाह। मुस्तफा करीम उनके एड़ी सनद निगाह में भलो आ तो उनके भलो समझ न समझ, पर इने जे करे समझ जो हु उस्ताद आ, तालीम दे थो, दर्स दे थो, कुरान पढ़ाए थो, असा के मसला सिखारे थो, असा के शरीयत सिखारे थो, असा के वुजू समझाए थो, असा के दीन जूं ॻाल्हियूं पढ़ाए थो। हर इमाम पेश इमाम खतीब पंहिंजी सॼी जमायत जो उस्ताद आ, उन जी इन निगाह इरादे सां इज्जत कर त मदीने वारो मीर इन तो उन जी तज़ीम अदब कंदे न, अल्लाह जरा अदब तन नसीब ला अदब लहू वला ईमान लहू, जे वट अदब ना है उन्हें वट ईमान भी ना है। मुझे उस्ताद मोहतरम सुगर उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी फरमायो, अदब सवा आदमी तू छा है मूर न वसायो मलूक चवे, ओ मोहब्बत वारो मी है हूं त वनी वणन खां तू नाज़ न सहन आमते। अदब उस्तादन जो, पंहिंजे अबे अम्मा जो, वडड़न जो अदब कयो। असांजा हाफिज साहब अल्लाह ताला खे जन्नत में जायूं अता फरमाए, हाफिज नियाज हुसैन पाही नात ख़ाना उन जो नातों पढ़ंदा आहिनि, ख़ास करे उस्ताद लीमे जानन त मशहूर उन जी नात पढ़ंदा हा, महबूब जी दरबार में थिया पेश कहिड़े पारस। उहो ख़ास करे अक्सर कचहरीअ में इहा ॻाल्हि कंदो रहंदो हो त हिक भेरे हज़रत मौला अली शेर जली हक़ जो वली अल्लाह जे फर्ज़ निमाज़ लाइ पियो वञे, साम्हूं हिकिड़ो ॿुढड़ो शख़्स मुस्लमान न हो, हुयो बि यहूदी कुराड़ो हो, अॻियां वञी रहियो हो। पाण उन जे वॾी उमिरि जे अदब जे करे त अॻियां न हला, जेसी ताईं मस्जिद में पहुता हू ॿुढड़ो अॻिते वियो, पाण पोइ मस्जिद में आया, जमायत निकिरी वई। अमां अंदाज़ो लॻायो त इल्म जो दरवाज़ो वॾी उमिरि वारे जो केतिरो क़दुरु करे थो। असां पंहिंजे पढ़नि जो एतिरो क़दुरु कयूं था या न? असां उन्हनि जो एतिरो अदब कयूं था या न? इहो ई हुकूकुल इबाद आहे, इहा ई हक़ीक़ी तइलीम आहे। पंहिंजे बच्चनि खे ॾियूं, पंहिंजे मिटनि माइटनि दोस्तनि जे लाइ अज़ीज़नि जे लाइ नफ़रत न रखो, छो त दिलि ख़ुदा जो घर आहे। तू असां हमेशह घर में उथंदा आहियूं, जेकॾहिं अल्लाह असांखे वुसअत ताक़त ॾिनी आहे त घर जो कमरो साईं कचो न हुजे, जेकॾहिं गरीब मिस्कीन आहे, मिस्कीनी हाल आहर कचनि सिरनि जो घर आहे त उनखे गारो लॻाईंदो, वरी गारे जे मथां बाबा हिनखे लेपो लॻायो त जीअं गारो छणे न। मूंखे यादि आहे मुंहिंजी जीजल अमड़ कचो कोठो ओॾको पंहिंजे हथनि सां, जॾहिं पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जा फ़क़ीर थियासीं, घर जो कोठो पाण पंहिंजे हथनि सां खयो हई, ऐं जॾहिं तयार थी जॻह त लेपे में मिटीअ जे बदिरां मेट ठाहे करे हणंदी ही त जॻह उन में चमकी पवे, त उहो पंहिंजे हाल सां चवंदोसीं फर्श हणायां,
सीमेंटेड पक्की सिर जो घर आ वरी चवंदो न सही इनके टाइल मार्बल लगाया वरी चवंदो न सही इनके भला पर्दा लगाया सही इनके भलो रंग कराया हेठां भी फर्श भलो होजे तोखे असा के पंहिंजे घर जी बुहारी जो इंतजार आहे पर जेको खुदा जो घर आ असा उन जी करे सफाई कई है कल्बुल मोमिन बैतुल्लाह असा खुदा जे घर जी करे सफाई कई है बुग़्ज़ उन दिल में कीनो उन दिल में हसद उन दिल में तकब्बुर बड़ाई उन दिल में खुदा रा तकब्बुर बड़ाई हसद कीनो गुरूर तकब्बुर बड़ाई खत्म करे यो समझ त दिल सिर्फ अल्लाह जो घर आ उन्हें के याद करनो आ ऐ उन्हें अल्लाह जी रज़ा इने में आहे त मां अल्लाह जे बंदन सा प्यार कया जे करे तो पंहिंजे मिट माइट खां रुठल आही न ये न चो तेरे ने मुझे 1000 होटल नहीं पिलाने होटल ते मुके गारी दी नहीं हेड तो बड़ी मां ने संगना है बड़ी सलाम है जवाब दियास हेने ही बावार रहे अल्लाह है तू हो अल्लाह की दरबार में अर्ज कर मुझा मौला ये तो जो बानो आ हक मुझा खादा थई तू जानी थो या अल्लाह मां कयामत में तुझी रजा चाहा थो इने जे बदले मुके उते जिते केर के जो न हुंदो सुठो सोनो समर दिजा तुझी रजा जे वास्ते मो बख्शे छे असांजा उस्ताद से फरमाइंदा हा त हिकिड़ो शख्स दुनिया मां गुज़ारे वियो आखिरी ॻाल्हि आखिरी मोहब्बत जो पैगाम तबलीग जो त सुम्हण महिल गुज़ारे वियो उनखे ॾिठो त जन्नत में वेठो आहे ऐं अल्लाह जी कामिल वली ॾिठुसि चई बाबा तू जन्नत तोखे कीअं मिली तू त गारेल होए तू त गुनहगार होए बदकार होए ऐबदार होए तो में हर गुनाह हो जन्नत तोखे कीअं मिली चईंदा इहा ॻाल्हि न पुछ साईं चई ॻाल्हि कर चई मां जॾहिं लहद में लथुसि क़ब्र में आयुसि गुनाहनि जे करे कई अज़ाब जा फरिश्ता फिरी आया अल्लाह जी रहमत जोश में आई अल्लाह ताला फरमायो मलाइको जी मुंहिंजा मौला इने खां पुछो त सुम्हण महिल तुंहिंजो आख़िरी अमल कहिड़ो रब त ॼाणे पियो पर फरिश्तनि जी गवाही मलाइकन पुछो कि मां त नमाज़ूं बि एतिरियूं कोन पढ़ियूं ॿियूं बि नेकियूं न हुयूं पर सुम्हंदो हुउसि चवंदुसि मुंहिंजा मौला अॼु दुकान ते वियुसि फलाणे मूंखे गार ॾिना होटल ते वियुसि न दड़का ॾिना फलाणे खे 5 रुपया ॾिनमि मूंखे कोन मोटाए ॾिनई फलाणे ही कयो ॾाढो फलाणनि सतायो या अल्लाह सॼो ॾींहुं जन मूंखे तंग कयो गारियूं ॾिनियूं घटि वधि ॻाल्हायूं या अल्लाह तुंहिंजी रज़ा वास्ते मां उन्हनि खे बख़्शां थो तूं बि बख़्शी सिर्फ हिकिड़ो अमल कंदो हो अल्लाह ताला फरमायो फरिश्तो बख़्शण छाए साईं सखावत अब बख़्शिश सखावत आ न हक़ हूंदे केर के का नथो वठे बख़्शे तो चले थी सखावत आ न अल्लाह से फरमायो त ही सखी हमारा सखी या अल्लाह तो खां वधीक त केर सखी आहे कोन जे ही पंहिंजी सखावत जो मुज़ाहिरो कंदे माण्हुनि खे बख़्शींदो हो मां रब पंहिंजी सखावत जो मुज़ाहिरो करे हिन जा सभु गुनाह तो बख़्शा हिन खे जन्नत जी दरी खोले ॾियो त जन्नत वांगुरु त पंहिंजे दिलनि जे बुग़्ज़ कीने माइटी मिट्टी जे तज़ाद पाड़ेसरी जे इख़्तिलाफ़ इन्हनि मामरनि खे छॾे करे अल्लाह जी रज़ा वास्ते पाण में एको इतिहाद मोहब्बत कयो अल्लाह ताला मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए मस्जिद खे आबाद रखो खुदा जो घर आबाद कंदव न अल्लाह अव्हां जा घर आबाद साईं जी फरमाइश आहे पंहिंजो शेर ॿुधायो मुंहिंजा त कई शेर आहिनि पर मुस्तफ़ा करीम जे शान अज़मत जी महफ़िल कया कहिड़ी बयां प्यारा सना ख़्वानी मोहम्मद जी असां उम्मत ते अणखुट आ मेहरबानी मोहम्मद जी हवा आदम बिचा आगिर नबी जे नूर मां पैदा बुधी अहमद इस्म जन कई कदरदानी मोहम्मद जी कया केड़ी बयां प्यारा सना ख़्वानी मोहम्मद जी रवानो थी जॾहिं हलियो ओ हज़रत नूह जो बेड़ो तॾहिं बेज़ात हुई कायम पकाबानी मोहम्मद जी असां उम्मत ते अणखुट आ मेहरबानी मोहम्मद जी
वया पुट पी विछड़ी हो नबी याकूब ऐं यूसुफ मिलायई पोइ वरहन खां हुए सानी मोहम्मद जी खलीलुल्लाह के जॾहिं वयो उछलियो आड़ में नबी उन जे मथा पिण हुई निगहबानी मोहम्मद जी ज़बिह वेले न इस्माईल ते खंजर वयो सोचो उनी खंजर मथे भी हुई नजर सानी मोहम्मद जी सुने सिद्दीक़ अकबर के लगो हो डंग ज़हरीलो छुटी वियो जड लगी लिब पाक लासानी मोहम्मद जी यमन में यार जे आशिक बटी ही हुई कढ़ी बाहर उन्हीं के बीत उल्फत हुए जिगर जाने मोहम्मद जी सुतलवारी तकलते प्यो पत्थर सिरते सगे बैठो हुए बांगे बिलावल सां गंढ लगाने मोहम्मद जी कुठल बकरी पुट चादर जाथियणा कोन गाजरा मकर जेरा तने थिया जो हुई मेहमानी मोहम्मद जी कयामत में कुलई निसदा कंदो साईं सखावत जद अमल नेकन जी बद अमलन ले कुर्बानी मोहम्मद जी जिते नफसी पुकारी दा बुधी उम्मती ब्या पैगंबर हुंदी उननी बिगड़नी के हैरानी मोहम्मद जी लाशारी रहमतुल्लाह गुर दुआ अल्लाह जे दर ते सदा आजिज़ लिखी वेठो मदह ख्वानी मोहम्मद जी असां उम्मत ते अणखुट आ मेहरबानी मोहम्मद जी उन आका जो शान अज़मत रिफ़त तमाम घणो शान असां उन जे गुलामन में नालो गणाईंदा आहियूं मुसलसिल 2 हफ़्ता ही मां समझा तो साईं जी करामत आ जो मां तव्हां जे साम्हूं कुझु ॻाल्हाए सघियो आहियां न त मूंखे कोल्ड एलर्जी आ थधि में वेही ॻाल्हाए कोन सघंदो आहियां ही दस्तगीर जी करामत चऊं पीरनि जे पीर रोशन ज़मीर मुहीउद्दीन मीर जी हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे फ़क़ीर चयोसीं अच शाम जो मां सफ़ा सुस्त थी पियुसि मां चयो फ़क़ीर खे अदब जा हथ ॿधी साईं खां सिफारिश करायां त साईं मां तबियत सही न आहे ॻाल्हाइण असुल में अचां त तकरीर कयां न ॻाल्हाइण जहिड़ो न आहियां पर पोइ चयो न यार जंहिं पीरनि जे पीर जी महफ़िल आहे पाण खणाए पहुचो उस्ताद बशीर के फोन कयो मुझे उस्ताद वेगनू निकरी वेंदियूं पियूं वञनि बाबा गालड़ी काहे आ हलणो आ पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जी महफ़िल आ असां खे उन दस्तगीर जो पैगाम पहुचाइण हलणो पोइ जहिड़े दस्तगीर उन सोने पीरनि जे पीर जी अवां यारी कई आ मोहब्बत जो यारीअ जो आख़िरी पैगाम जेको मूं अवां खे ॾिनो उन पीरनि जे पीर सां मोहब्बत कई हाणे उन पीरनि जे पीर खे मदीने वारे मीर वंड ॾेई छॾियो आहे उहो दिलबर दस्तगीर पंहिंजे विलायत जो वंड अॼु बि वंडे थो कल्ह बि वंडे पियो ऐं